أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكذلك أنزلناه قرآنا عربيا وصرفنا فيه من الوعيد لعلهم يتقون أو يحدث لهم ذكرا فتعالى الله الملك الحق ولا تعجل بالقرآن من قبل أن يقضى إليك وحيه وقل رب زدني علما اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا علم जे वाधारे लाइ दुआ घुरण ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वकज़ालिक अंज़लनाहु क़ुरानन अरबिया अल्लाह पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो जहिड़ी तरह तोखां अगूणनि जा सच्चा किसा तो ते बयान कया वया तहिड़ीअ तरह ही क़ुरान बि अवां ते नाज़िल कयो वियो जंहिंजूं ॿ वसफ़ूं आहिनि हिकु हीअ जो अरबी ॿोलीअ में आहे जंहिंजो सम्झणु अरबनि लाइ बिल्कुलु आसान आहे ॿियो त हुन में असां क़िस्मे क़िस्मे ख़ौफ़नाक ॻाल्हियूं कयूं आहिनि त मन माण्हू परहेज़गारी इख़्तियार कनि या ही क़ुरान उन्हनि लाइ अहिड़ी नसीहत पैदा करे जंहिंखां उन्हनि खे का सम्झ हासिल थिए फ़तआला अल्लाहुल मलिकुल हक़ ही क़ुरान उन ख़ुदा ताला जो नाज़िल कयल आहे जो बादशाह बरहक़ बरक़रार आहे जंहिंजी बादशाही अज़ल खां वठी अबद ताईं हमेशह दाइम क़ाइम आहे वला तअजल बिल क़ुरान मिन क़ब्ल अन युक़ज़ा इलैका वहयुह मुफ़स्सिरनि लिखियो आहे त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं का आयत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही तौर अची पढ़ंदो हो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु उहा आयत पढ़ंदा वेंदा हा त मतां पोइ विसरी वञे तंहिं करे अल्लाह ताला ही आयत नाज़िल कई हे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमी जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे वही पूरे करण खां अॻु ई क़ुरान शरीफ़ खे तकिड़ो न पढ़ो पर जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम वही पढ़ी पूरी करे तंहिंखां पोइ पढ़ो वक़ुल रब्बि ज़िदनी इल्मा ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पंहिंजे रब खे उहो सुवाल पियो कर त हे रब मुंहिंजो इल्मु वधाए तफ़सीर ख़ाज़िन लिखियो आहे त अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं बि शइ जी ज़ियादतीअ जे ज़्यादा तलब करण जो हुकुम न कयो यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक ॿिए कंहिं शइ जो बि हुकुम न कयो त हिन लाइ तूं मूंखां घुर आश कई वई जीअं चओ त असां तव्हांजे लाइ जबल मदीने पाक जा सभु सोना कयूं ही तव्हां सां गॾु हलनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां इनकार करणु फरमायो ऐं वरी अल्लाह इल्म जे लाइ हुकुम थो करे त मूंखां घुर रब्बि ज़िदनी इल्मा अल्लाह जो हुकुम आयो त इल्म जी तलब ज़्यादतीअ ते तलब करण लाइ हुकुम कयाईंसि त मूंखां सुवाल कर त मुंहिंजो इल्मु वधाए हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं उहा आयत पढ़ंदा हुआ त उन खां पोइ ही लफ़्ज़ पढ़ंदा हुआ अल्लाहुम्मा ज़िदनी इल्मन व ईमानन व यक़ीना हे अल्लाह ज़्यादा कर मूंखे इल्म में ईमान में ऐं यक़ीन में हाफ़िज़ इब्न कसीर लिखियो आहे त अल्लाह ताला हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हमेशह इल्म में ज़्यादा कयो आहे तव्हांजो वफ़ात कयाऊं हदीस पाक में आहे त अल्लाह ताला रोज़ बरोज़ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते वही ज़्यादा मोकिलींदो हो तव्हांजो जंहिं ॾींहुं पाण वफ़ात फरमायाऊं तंहिं ॾींहुं सभिनी खां वधीक वटनि हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम वही वठी आयो इब्न माजा में तिरमिज़ी शरीफ़ में हदीस आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअ दुआ घुरंदा हुआ अल्लाहुम्मा अन्फ़अनी बिमा अल्लमतनी व अल्लमनी मा यनफ़अनी व ज़िदनी इल्मा वल्हम्दुलिल्लाहि अला कुल्लि हाल ए धणी मुंहिंजा जेकी मूंखे सेखारियई तंहिं मां मूंखे फ़ाइदो ॾे असां बि इहा दुआ घुरूं अल्लाह जेको तो असांखे इल्मु ॾिनो आहे उन मां असांखे फ़ाइदो ॾे
ऐं वधाए ॾे मूंखे इल्मु ऐं हर हाल में अलाह जो हम्द आहे। असीं बि पंहिंजे रब खां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुताबियत मूजिब साॻी उहा दुआ था घुरऊं त शल हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत सां इल्म नाफ़िअ सेखारे। आमीन सुम्मा आमीन। अल्लाह तबारक व तआला फरमायो वकज़ालिक अंज़लना हुक्मन अरबिया। क़ुरान पाक अरबीअ में न लाइ अल्लाह पाक नाज़िल कयो त पहिरियां मुखातिब अरब हा। अहिड़ी तरह नाज़िल कयोसीं क़ुरान अरबी ॿोलीअ में वसर्रफ़ना फ़ीहि मिनल वईद लअल्लहुम यत्तक़ून औ युहदिसु लहुम ज़िक्रा। ऐं दोहरायूंसीं उन में कुझु धड़कूं मन उहे परहेज़ कनि या पैदा करे उन्हनि में सम्झ। फ़तआला अल्लाहुल मलिकुल हक़। पोइ मथां आहे अल्लाह बादशाह सचो। वला तअजल बिल क़ुरआन मिन क़ब्ल अन युक़ज़ा इलैका वहयुहु वक़ुल रब्बि ज़िदनी इल्मा। ऐं न तकड़ कर क़ुरान सां उन खां अॻे जो पूरो थिए तो ते पढ़णु उनजो। माना जेसिताईं जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ी पूरो करे पोइ तव्हां पढ़ो। हाणे किन किन शागिर्दनि जी या शागिर्दियाणियुनि जी आदत हूंदी आहे त जेको क़ुरान पाक पढ़ंदो आहे उनजे कट पढ़ंदा आहियूं। इहो मनव आहे। पढ़ंदड़ जॾहिं पढ़ी बसि करे उन खां बाद में वरी क़ुरान पाक पढ़े। वक़ुल रब्बि ज़िदनी इल्मा। ऐं चओ ए रब वधाए मुंहिंजो इल्मु। वलक़द अहिदना इला आदम मिन क़ब्ल। ऐं ईअं ई पारत कईसूं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अॻ में फनसिया वलम नजिद लहू अज़्मा। पोइ विसारियईं ऐं न लधीसूं उन में का पकाई न लधीसूं उन में का पकाई। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे इल्मु नफ़ियारो नसीब करणु फरमाए ऐं ईमान ऐं यकीन में अल्लाह पाक ज़ियादती अता फरमाए ऐं हर हाल में अल्लाह पाक पंहिंजो शुक्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, सराह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।